रावंती जे कच्चे में धाड़ेलन वीडियो में एक पीरसन मुखवी के गोली हणी छड़ी, वीडियो वायरल। ने मुझे दूसरे महीने की 15 तारीख को अगवा किया था। उन्होंने 60 लाख मांगा था। मेरे चचा जवाहर शाह ने उसने 30 लाख तय किए। तीसरे महीने की 8 तारीख को बाद में उन्होंने पैसे नहीं दिए, इनकार किया। डाकू ने मुझे दिन रात बहुत मार। पंजाब जे मियांवाली जे रहवासी 6 महीननि खां ॾोहारिन वटि कैदी बणियल मुखवी खे वीडियो रिकॉर्डिंग दौरान ॾोहारिन जंग में गोली हणी छॾी। वीडियो में ॾिसी सघिजे थो त मुखवी सैयद वाजिद हुसैन वाटसन ऐं पुलिस खे हथ ॿधी अपील करे रहियो आहे त मूंखे बाज़ियाब करायो, मूंखे ई मारे छॾींदा। ऐं खेसि ॾोहारिन इहो बि चयो त 60 लख रुपया भुंग ॾियो न त मुखवी खे मारींदासीं। हर वक़्तु ऐं हर ख़बर खां आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो KBK वेब न्यूज़।